अवराली माला आलम धनी आदत पंजी कुदरत सिंह कायम आए कदी वाली वाहे बहुत हो राज करब रही सो सारा सतो धनी जय हम धनी करे पाण करे जोड़ो जोड़ जहां दे सबको पहले मोदी उस्ताद साहबान ऐं असांजा आयल महिमान ऐं सभिनी शागिर्दनि खे मुंहिंजे तरफ़ां अस्सलाम वालेकुम। आज असां सभई एक प्लेटफॉर्म ते गॾु थिया आहियूं ऐं असांजो जेको मक़सदु आहे उहो आहे कश्मीर सां इज़हार यकजहती जो इज़हार करणु। थोरो जेको आहे मां कश्मीर जे बारे में ॻाल्हाईंदुसि त जेको आहे कश्मीर हिकु जेको असांजो ऑक्यूपाइड जेको इलाइक़ो आहे इंडिया में वो एक मुस्लिम कंट्री है। बेका मुस्लिम जेको आहे सभी मुसलमाननि खे जेको फर्ज़ आहे त जेको आहे ग़लत खे ग़लत चवणु ऐं हक़ जे लाइ जेको आहे विढ़णु। अॼु जेको असां हिते गॾु थिया आहियूं कश्मीर जी जेको आज़ादी जे लाइ आवाज़ उथारणु कश्मीर जेको आज़ाद थिए या न थिए बहरहाल असां उनजे लाइ जेको आहे आवाज़ असांजी जेको आहे जिस्म में जेसिताईं जेको आहे कोई साह हूंदो उनजे लाइ जेको असां आवाज़ उठाईंदा रहंदासीं। तव्हांखे ख़बर आहे जेको असां जेको आहे नारो हणंदा आहियूं पाकिस्तान का मतलब क्या ला इलाहा इल्लल्लाह ऐं कश्मीर जेको आहे उहो असांजे पाकिस्तान जो जेको जियोग्राफिकली जेको मैप आहे उनजी जेको आहे थोरो जेको लकीर आयल आहे जेकॾहिं उन कश्मीर खे असां पाकिस्तान जे मैप सां मिलाईंदासीं जेको पाकिस्तान जो जेको मैप आहे उहो मोहम्मद जो नालो ज़ाहिर करे थो ऐं असां जेको पाकिस्तान जो जेको नारो आयो आहे पाकिस्तान का मतलब क्या ला इलाहा इल्लल्लाह असीं चाहियूं था जेको कश्मीर खे आज़ाद करायूं ऐं पाकिस्तान जे जेको नक्शे खे मोहम्मद जो नालो कंप्लीट करायूं ऐं पाकिस्तान जे नारे खे जेको आहे तकमील कराइण में जेको असां नारो हणूं पाकिस्तान का मतलब क्या ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। छो जो असांजे पाकिस्तान जो जेको मैप आहे उहो मोहम्मद जे नाले सां कंप्लीट थींदो ऐं इंशाअल्लाह ताला जेको आहे असां जेको आहे हर मोड़ ते कश्मीर के साथ आयूं हर दुख सुख में उनसां जेको आहे असां गॾु आहियूं उनजी जेको आज़ादी जे लाइ उनजी जिदोजहद जे लाइ हर प्लेटफॉर्म ते जेको असीं हाज़िर थींदासीं ऐं जेको अॼु जेको आहे असां हिकु अहिड़े प्लेटफॉर्म ते गॾु थिया आहियूं जिते जेको असांजे यारहं जो जेके बि एजुकेशनल इंस्टीट्यूशन्स आहिनि अल्हम्दुलिल्लाह प्राइवेट या जेको आहे गवर्नमेंट स्कूल जा उस्ताद हिकु प्लेटफॉर्म ते गॾु आहियूं ऐं ॾाढी ख़ुशी थी आहे जो अहिड़ा इवेंट्स में जेको इंशाअल्लाह गॾु थींदासीं ऐं गॾु थी करे हलंदासीं। शुक्रिया, थैंक यू वेरी मच।